कंबर शहदादकोट पुलिस बैनल सूबाई मंशियात सप्लाई कंदड़ गिरोह खे मंशियात कार समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। एसएसपी कंबर साजिद अमीर सदज़ोई जे तर्जुमान तरफ़ां पधिराई में ॼाणायो आहे त कोबो सईद खान पुलिस चेकिंग दौरान कार्रवाई कंदे ॿिनि मंशियात सप्लाई कंदड़ गिरोह जे जवाबदारनि अब्दुल ख़ालिक लांगा ऐं ज़फ़र अली महरखंड जेकी शहदादकोट वासी ॿुधाया पिया वञनि जिन खे गिरफ़्तार कयो, जेकी कार में सुवार हुआ। तलाशी दौरान 200 पैकेट गुटको जिन जी मालियत लखें रुपया ॿुधाई पई वञे। पुलिस मूजिब जवाबदार आदि मंशियात जा वापारी आहिनि जेकी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मंशियात पहुचाइण जो कारोबार कंदा हुआ। कोबो सईद खान पुलिस कार समेत जवाबदारनि मथां केस दाख़िल करे वधीक जांच करे रही आहे। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिठल, कोशिश डिजिटल, कंबर।